अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त पत्थर दिल ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में पत्थर दिल ड्रामे बाबति मुकमिल मालूमात ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरां मां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी मालूमात खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त पत्थर दिल ड्रामे जी रिकॉर्डिंग शाहजहान कोसे जे डायरेक्शन में लाणकणी में हलंदड़ आहे। पत्थर दिल ड्रामो तमामु जल्द ऑन-एयर थींदो। हिन वक़्तु कॉमेडी ड्रामो 80 मत कसी हली रहियो आहे। इन जे करे पत्थर दिल ड्रामो न हलंदो। 80 मत कसी ड्रामो ख़तमु थियण बाद पत्थर दिल ड्रामो हलायो वेंदो। पत्थर दिल ड्रामो फेबरवरी महीने जे आख़िर में या मार्च महीने जे पहिरें हफ़्ते में हलाई वेंदी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।